मलीर में चूंडुनि जे सिलसिले में मुस्लिम लीग के अॻवाननि खे हाजी अब्दुल करीम मोहल्ले में मक़बूल अहमद मेमण की रिहाइशगाह ते कॉर्नर गॾिजाणी थी, जंहिंमें मेमण बिरादरी तरफ़ां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवारनि कादिर बख्श कलमती, पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहदी ऐं ॿियनि आयल मोअज़्ज़िज़ महिमाननि खे गुलनि पतियुनि ऐं आतिशबाज़ी सां संदन आदर भाव कयो वियो। अॻवाननि खे सिंध जी सक़ाफ़त पटको अजरक जा हाजी अब्दुल शकूर मेमण, मक़बूल अहमद मेमण, इंजीनियर अशरफ मेमण, परवेज़ इसहाक मेमण, असलम मेमण, हाजी जमील अहमद मेमण समेत ॿियनि पारां पहिराए भलीकार कयो वियो। इन मौक़े ते केक पिणु काटियो वियो। इन मौक़े ते कादिर बख्श कलमती ख़िताब कंदे चयो त मेमण ॻोठ तिजारती मर्कज़ आहे। मलीर में सभ खां तालीम याफ़्ता नौजवान मेमण ॻोठ आहिनि। मेमण ॻोठ जा नौजवान समाजी हवाले सां नुमायां कम करे रहिया आहिनि। मेमण ॻोठ जे सरकारी अस्पताल तबाह हाल आहे। पिंक बस सर्विस हली रही आहे, पर मेमण ॻोठ ऐं उन जे भर पासे जे ॻोठनि खे महरूम रखियो वियो आहे, पर सियासी सां पुठिते रखियो वियो आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे त 8 तारीख़ फ़ेबरवरी ते शेर जे निशान ते ठपो हणी कामयाब कंदा। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।